नाज़रीन, एनसीओसी जो इजलास अॼु थींदो। तालीमी इदारा बंद करण समेत अहम फैसला करण जो इम्कान आहे। हुन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मराठी जो रिपोर्टर मदثر राजपूत। जी मुदثر, छा अपडेट साईं? जी, एनसीओसी जो अॼु इजलास 11 बजे शुरू थींदो। अॼु जे इन एनसीओसी जे इजलास में तालीमी इदारनि जे हवाले सां खोलण जे हवाले सां फ़ैसिलो कयो वेंदो। जॾहिं त माह रमज़ान जे बाबरकत महीने में मस्जिदनि में कहिड़े क़िस्म जी एसओपीज़ हुजनि, उन हवाले सां बि हिकमत अमली तइ कई वेंदी। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु जे एनसीओसी जे इजलास में उलमा जे हिकु वफ़द खे बि तलब कयो वियो आहे, जॾहिं त सूबाई वज़ीर तालीमनि खे बि तलब कयो वियो आहे। अॼु जे एनसीओसी जे इजलास में जीअं त 11 अप्रैल गुज़िरियल एनसीओसी जे इजलास में 11 अप्रैल ते तालीमी इदारा बंदि करण जे हवाले सां फ़ैसिलो कयो वियो हो। अॼु इहो फ़ैसिलो कयो वेंदो त छा 11 अप्रैल खां अॻिते बि तालीमी इदारा बंदि कया वञनि या 11 अप्रैल खां पोइ तालीमी इदारा खोलिया वञनि। ज़रियनि जो चवणु आहे त इन हवाले सां सूबनि पारां तजवीज़ूं ॾिनियूं वयूं आहिनि, जॾहिं त 11 अप्रैल खां पोइ बि तालीमी इदारा बंदि करण जे हवाले सां सूबनि पारां तजवीज़ूं ठाहियूं वयूं आहिनि। अॼु इहो इम्कान ज़ाहिर करे सघिजे थो त अॼु जे इजलास में तालीमी इदारा जेके आहिनि तमामु सूबनि में 11 अप्रैल बिल्कुलु पूरे माह रमज़ान जे महीने में बंदि करण जो फ़ैसिलो करण जो इम्कान आहे। इन सां गॾोगॾु एनसीसी जे इजलास में माह रमज़ान जे महीने में मस्जिदनि में तरावीह जो दुरानीअ खे घटि करणु, एसओपीज़ ते अमल दरामद करणु, इज्तिमात खे महदूद करण जे हवाले सां बि फ़ैसिला मतवक़ो आहिनि, पर उहे फ़ैसिला उलमा किराम जी तजवीज़नि खां पोइ उनजो ऐलान कयो वेंदो। जी मुदثर, जी महिरबानी।